नसीराबाद में खबर ईंदा आलू त लेलो रैंक शहर में मनशा की रोकथाम लाइ अॼु भी शहरनि ॿारनि सां गॾु वात ते कारियूं पटियूं ॿधी अवामी प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे बुख हड़ताल कई। बुख हड़ताल ते वेठल महराम अली चांडियो, चूंडियल काउंसिलर सईद अहमद राजपूत, राणू खान मुगेरी, पीपी वर्कर शमन तुनियो ऐं मासूम ॿारनि होश मोहम्मद सिंधु ऐं अंसार अली मनशा की रोकथाम लाइ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते महराम अली चांडियो, काउंसिलर सईद राजपूत, राणू खान मुगेरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त लेलो रैंक शहर में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हीरोइन, भंग, चर्स, अफीम, शराब दुकाननि ते पुलिस जी सरपरस्ती में विकिरो हलंदड़ आहे। ताज़ो कुछ महीननि खां आइस जो कारोबार पिण शहर में वधी वियो आहे, जंहिं जे नतीजे में असांजी नौजवान नस्ल तबाह थी वियो आहे। टूमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए मजीद खबरन ऐं तफसीलात लाइ विजिट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।